अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां कोरोना वायरस के हवाले से हिन ख़ुसूसी नशरियात में मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, कोरोना वायरस की वबा जेका आहे उहा यकीनन तव्हां सभई उन खां बाख़बर आहियो त पूरी दुनिया में आलम इंसानियत जेका आहे उन जे उन वबा जे हमले जे ज़द में आहे ऐं हिते पाकिस्तान में भी उन जे केसिस में वाधारे थियण जो जेको आहे उहो ख़बरूं अचनि पियूं। हर रोज़ जेको आहे नवां केस थियनि पिया ऐं उहो थियनि पिया। ऐं नवंबर 2019 में जॾहिं इहा पहिरें वुहान मां शुरू थी, जेको चीन जो शहर आहे, उतां खां वठी उनजो जेको सफ़र आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां थींदो असांजे हिननि इलाइक़नि ते उन्हनि जो पहुचणु ऐं उन सफ़र जे बारे में ऐं उन ख़ुदि जेको आहे जरासीम जे बारे में जेके मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं आहिनि साइंसी नुक़्ते निगाह खां, डॉक्टरनि जे नुक़्ते निगाह खां, उनखां पोइ हुनजे बारे में जेको इहा गुफ़्तगू हुई त उहा जेका आहे का बायोलॉजिकल लेबॉर्ट्री में ठहियलु आहे या इहो नेचुरल आहे। उनखां अलावा त इहो जेको आहे का मुल्कनि जेके सुपर पावर्स आहिनि उहा जेको आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेका आहे का वॉर जे बायोलॉजिकल वॉर जे हवाले सां कॾहिं अमेरिका जा चीन जे मथां इल्ज़ाम, कॾहिं चीन जे अमेरिका जे मथां इल्ज़ाम, इन तरह जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पूरी दुनिया जी मीडिया में उहे डिस्कशन हेठि आयूं आहिनि। अॼु असां इन सॼे मामले खे हिकिड़ी जनरल कचहरी जे पर्सपेक्टिव में गुफ़्तगू करण जी कोशिशि कंदासीं। उन लाइ असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे सिंध जे नामियार अदीब ऐं भलोड़ शाइर। जॾहिं बि सिंध जे अंदरि मज़ाहमती शाइरी जी तारीख़ लिखी वेंदी त यकीनन उनमें मनहनि लोड़नि छपरनि वारे गीत जो ख़ालिक मंज़ूर सोलंकी साहिब जो ज़िक्र ज़रूरु ईंदो। ऐं असां अॼु मंज़ूर सोलंकी साहिब खे पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे। तव्हां ख़बर आहे त मंज़ूर सोलंकी साहिब जिते सिंध जा सुठा अदीब ऐं सिंध जा सुठा जेको आहे पंहिंजो भलोड़ शाइर बि आहिनि। उते साॻियो वक़्तु हुनजो फोक विज़डम सिंध जो जेको आहे लोक दास्तानूं ऐं लोक जेको आहे जेको ॾाहप आहे उन जे हवाले सां बि उनजो काफ़ी उनजो उन ते बि उनजी काफ़ी दस्तरस हासिलु आहे। अॼु असां कोरोना वायरस जे मामले खे ईअं हिकिड़ी हल्की फुल्की कचहरी जे अंदाज़ में उनजा मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स मंज़ूर सोलंकी साहिब सां डिस्कस कंदासीं। अचो त हुन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। साईं मंज़ूर सोलंकी साहिब सलाम। महिरबानी। छा था ॾिसो, हेतिरो लिखियो वियो आहे, हेतिरनि महीननि में तव्हां बि पढ़ंदड़ माण्हू आहियो, सालनि खां वठी पढ़ो था पिया ऐं यकीनी तौर ते हीअ जॾहिं फिनमिना आई आहे वुहान खां शुरू थी पहिरें ॾींहंनि में इहो चयो पियो त हीअ अमरीकी जेको आहे साज़िश आहे चीनियुनि जे ख़िलाफ़ु, छाकाणि त चीन उस मैशत हुई। वरी पोइ इहा ख़बर पई त अमरीका चयो त न इहा चीनियुनि जी साज़िश आहे। कनि चयो त हीअ जेको नेचुरल डिज़ास्टर आहे, कुदरती आफ़त आहे। कनि चयो त न न इहा कुदरती आफ़त न आहे, इहा का लेबॉर्ट्री में ठहियो आहे। वरी चयो त लेबॉर्ट्री मां ठहियो आहे त कनि चयो त लेबॉर्ट्री मां ठाहे पोइ हिकिड़ा तजिया पिया त पंहिंजो फलाणे का लेबॉर्ट्री में ठही आहे, फलाणे जेको आहे पंहिंजो बिल गेट्स पैसा भरिया, पोइ वरी जेको आहे एयर कैनेडा जे थ्रू आहे वुहान आई। मतिलबु मुख़्तलिफ़ जेके कंस्पायरेसी थ्योरी जेके आहिनि उहे तव्हांजी नज़र मां गुज़रियूं। तव्हांजो पंहिंजो छा ख़्यालु निकितो आहे? सभिनी खां पहिरियों जेको बुनियादी सुवालु आहे जेको डॉक्टर करीम राजपर पंहिंजे डॉक्यूमेंट्री में बि उनजो ज़िक्र कयो आहे, सभिनी खां अॻु में त इहो डिटरमिन करिणो आहे त इहो आया बायोलॉजिकल को वेपन आहे, यानी हथ सां कंहिं लेबॉर्ट्री में ठाहियो वियो आहे, या हिकिड़ो नेचुरल जेको आहे सो वबा आहे। पर हिन में जेका हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी इम्पॉर्टेंट आहे त जेके वबाऊं आयूं आहिनि सॼी दुनिया जे जेके हिन वक़्त ताईं तारीख़ आहे, त वबा का बि तमामु घटि काड़ी हुजे उनखे डॉक्टर वधीक सम्झनि था, पर असां जेको पढ़ियो आहे त का बि वबा ग्लोबल हिन वक़्त ताईं मूंखे महसूसु या मूं न पढ़ी आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं प्लेग जेकॾहिं इंडिया में हुई त उहा साॻी प्लेग जेका आहे सा माना यूरोप में न हुई। यूरोप जूं बीमारियूं ॿियूं हुयूं, असांजूं बीमारियूं ॿियूं आहिनि। यूरोप में जेको स्पेनिश फ्लू आयो उहो स्पेनिश फ्लू इन करे आहे जो यूरोप सॼो थधो आहे। साॻे तरीक़े सां गर्मीअ जूं बीमारियूं अलॻि आहिनि। तव्हां त सिंध में रहो था, असां वटि बि हिते जेके आहिनि से गर्मीअ जूं बीमारियूं अलॻि थियनि थियूं ऐं सर्दीअ जूं बीमारियूं अलॻि थियनि थियूं। मिसाल जेकॾहिं सियारो ईंदो आहे त खंघि खुड़को जेको आहे सो शुरू थींदो आहे, छाकाणि त असांजो माण्हू जेको आहे सो सियारे जी सट एॾी घणी बर्दाश्त न करे सघंदो आहे। सबबु इहो आहे त असीं जेके आहिनि से नीम गरम इलाइक़े जा माण्हू आहियूं। त
सॼी दुनिया जे गर्मी थी अचे त पोइ डायरिया वायरिया इहे जेके हा बिल्कुलु गर्मीअ जूं वरी गर्मीअ जूं जेके बीमारियूं आहिनि से पंहिंजूं आहिनि न रुगो गर्मीअ जूं ऐं सर्दीअ जूं बीमारियूं अलॻि अलॻि आहिनि पर गर्मियुनि ऐं सर्दियुनि जा जेके फ़सुल आहिनि से बि अलॻि अलॻि आहिनि मिसाल जेका खजी आहे जनवरी में नथी पकी सघे मिसाल जेको अंब आहे सो डिसंबर में नथो पची सघे हर मौसम यानी हर जेको आहे सो ज़ूलॉजिकल या बॉटनिकल जेके बि प्रोडक्शन आहिनि या जेके आहिनि से कुदरत जूं जेके पैदावारियूं आहिनि उन्हनि समूरनि खे हिकिड़े मख़सूस क़िस्म जो टेम्परेचर बि खपे हिकिड़ो मख़सूस क़िस्म जो मॉइस्चर बि खपे ऐं हिकिड़े मख़सूस क़िस्म जो हिकिड़ो एटमॉस्फेरिक एनवायरमेंट खपे हाणे जॾहिं पंहिंजो फ़सुल या जेके आहिनि से अच्छा साॻे तरीक़े सां असांजा जेके जानवर आहिनि सिंध जा मिसाल उहे जानवर जेके रूसी जानवर आहिनि ऐं जेके आहिनि पंहिंजो उन्हनि खां तमामु मुख़्तलिफ़ आहिनि जॾहिं सियारो थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त जेको आहिनि साइबेरिया खां सर्द इलाइक़नि जा जेके पखी हूंदा आहिनि से असां वटि ईंदा आहिनि वरी जॾहिं थोरो बि मौसम हिते गरम थींदो आहे त वरी उहे साॻा वापसि वेंदा आहिनि तंहिं करे मुंहिंजो न आहे ख़्यालु त छाकाणि त ग्लोबल हुन में हर जेका प्रोडक्ट आहे सा उन जे लाइ ख़ासि क़िस्म जी हिकिड़ी गर्मी हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो एटमॉस्फेयर थो खपे तंहिं करे दुनिया जे समूरनि ख़ितनि जा जेके बि लिविंग पंहिंजो ऑर्गेनिक जेके आहिनि से प्रोडक्शन्स आहिनि या जेके बि ज़िंदगी ॾींदड़ शयूं आहिनि उन में इंसान हुजे जानवर हुजे पखी हुजे पंहिंजो जीत हुजनि वायरसिस हुजनि उहे समूरा सॼी दुनिया जा मुख़्तलिफ़ थियनि था तंहिं करे जेके तव्हां स्पेनिश फ्लो ऐं ॿिया जेके बि ब्लैक जेके ॿुधायो था उहे ग्लोबलाइज़ वर्ल्ड जा कहाणियूं न हुयो हाणे वर्ल्ड ग्लोबलाइज़ थी वई आहे हाणे इंटरनेट में तव्हां हीअं था कयो रियल टाइम में सॼी दुनिया खे ॾिसी सघो था रियल टाइम में दुनिया जे कंहिं बि कुंड में तव्हां पहुची सघो था रियल टाइम में तव्हां उनखे सभु शयूं ॾिसी सघो था फेस टू फेस ॻाल्हाए सघो था साइंस ऐं टेक्नोलॉजी त शयुनि खे घणो ख़ुदि जेको आहे कम्युनिकेशन जा जेके ज़रिया आहिनि उहे तमामु तेज़ी सां वधिया आहिनि बिल्कुलु अॻे जेके असां ॻोठनि में ॿुधंदा हुआसीं इहो प्लेग वारनि वक़्तनि में त माण्हू हज करणु वेंदा हुआ त ॿेड़ियुनि जे वसीले या जेको आहे बहिरी जहाज़ ते वेंदा हुआ ॿिया वरी हिकिड़ा पंध काफ़िला वेंदा हुआ जेके महीननि जा महीना पंधु कंदा हुआ हाणे त बिल्कुलु दुनिया ॿी आहे हा पर फैज़ साहिबु हिकिड़ी ॻाल्हि तमामु इम्पोर्टेंट आहे मिसाल तौर ते त नई मिस्र जा पुराणा वर्क जंहिं किताब अंग्रेज़ लिखियो आहे उन लिखियो आहे त असांजा सिपाही जेॾी महिल सखर पहुता त 10 सिपाही मरी विया वरी जॾहिं असांजो काफ़िलो इन में अप्रैल जे एंड में थो लिखे जॾहिं असांजो काफ़िलो शिकारपुर पहुतो त 20 सिपाही मरी विया जॾहिं उहो काफ़िलो सिबी पहुतो त 30 सिपाही मरी विया यानी बर्तानिया जो टेम्परेचर बर्दाश्त कंदड़ जॾहिं माण्हू सिंध में आया त हू लिखे थो त उहे माण्हू हिते मरी विया साॻे तरीक़े सां गुज़िरियल साल जी तव्हां जेकॾहिं गूगल में वञो त गुज़िरियल साल मई में जेको पंहिंजो 36 खां 38 डिग्री सेंटीग्रेड लंडन जो टेम्परेचर आयो हुन में 200 माण्हू मरी विया हाणे चवण जो मक़सदु आहे त भली असीं कम्युनिकेशन असांजो केतिरो तेज़ हुजे पर सिंध जो माण्हू जेकॾहिं साइबेरिया में वेंदो त उहो ईअं एक्सेप्ट न करे सघंदो ईअं पंहिंजो ज़िंदा न रही सघंदो साॻे तरीक़े सां जेकॾहिं साइबेरिया जो माण्हू सिंध जे अंदरि ईंदो त जीअं मूं नई मिस्र जा पुराणा वर्क वारे किताब जो ज़िक्र कयो ईअं साॻे तरीक़े सां मिसाल तव्हांखे जेकॾहिं बरहाड़ीअ जा माण्हू आहियो त जॾहिं ऊन्हारो थींदो आहे त उन में ख़ासि करे 2 जेके जानवर आहिनि बार खणंदड़ हिकिड़ो घोड़ो ॿियो गॾु इहे घणा जेके आहिनि से गर्मीअ जे करे मरी वेंदा आहिनि नतीजे तौर ते सिंध में जेके गॾनि ते ऐं हिन ते मज़दूरी कंदड़ माण्हू हूंदा आहिनि उहे गॾनि जूं जेके नासूं हूंदियूं आहिनि उहे बि वढींदा आहिनि त जीअं हुननि जी जेका पंहिंजी इनहेलिंग जो जेको माना जेको दरवाज़ो आहे यानी नास जेका आहे उहा हुनजी वॾी थिए त जीअं हू साहु खणी सघनि मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त इहो जेको बि स्पीशी आहे उनखे हिकिड़े ज़िंदा रहण जे लाइ ग्रो करण जे लाइ ऐं पंहिंजी रिप्रोडक्शन करण जे लाइ हिकिड़े ख़ासि क़िस्म जो माहौल थो खपे ऐं हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो टेम्परेचर थो खपे तंहिंजे करे ईअं कॾहिं बि माज़ी में न थियो आहे हा ठीकु आहे मिसाल तौर ते तव्हांखे हिकिड़ी एड कयां तव्हांजे हुन में त जॾहिं पहिरियों दफ़ो हिंदुस्तान में पोर्चुगीज़ आया त उन्हनि पोर्चुगीज़नि जॾहिं मक़ामी माण्हुनि सां अची शादियूं कयूं त उन्हनि में हिकिड़ियूं नयूं बीमारियूं पैदा थी पियूं जंहिंखे हिंदुस्तान जी हकीमनि बाद फ़िरंग जी बीमारी ॾिनी हाणे बाद जो मतिलबु हवा ऐं फ़िरंग जो मतिलबु त ॿाहिरीं मुल्क फ़िरंगी आया जेके त जॾहिं माण्हू इंग्लिस्तान जो या यूरोप जो माण्हू जॾहिं इंडिया में आयो त हुननि जो जेको पंहिंजो जिस्मानी मक़ामी माण्हू सां इंटरेक्शन थियो त उन जे करे हिकिड़ी नयूं बीमारियूं पैदा थियूं त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको अच्छा वरी ॿियो पासो हिन जो आहे त तव्हां हिन जी स्टडी कयो त हिन वायरस घणे भाङे
उन्हनि मुल्कनि खे उन्हनि इलाइक़नि खे वधीक इफेक्ट कयो आहे जंहिंजो टेम्परेचर उन्हनि बीमारीअ जे सख़्तु ॾींहंनि में 0 खां वठी करे 15 ताईं हुयो। जॾहिं त सिंध में हीउ जेको मिसाल तौर ते तव्हां मूंखे इन जी इन करे मालूमात न आहे जो न सिर्फ़ु मां पर सॼी दुनिया जा साइंटिस्ट छाकाणि त बिल्कुलु हिकिड़ो नओं वायरस आहे, उन जूं कैरेक्टरिस्टिक्स नयूं आहिनि, उन जूं ख़ूबियूं या ख़ामियूं या जेके बि उन जा पंहिंजा ख़सलतूं आहिनि से नए क़िस्म जूं आहिनि। पर नओं त नथा चवनि, चवनि था सार्स जेका फैमिली आहे रेस्पिरेटरी सिस्टम ते जेको अटैक कंदड़ वायरस आहे, हा उनजो SARS-2 था चवनि, बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। पर मां जेका ॻाल्हि चवां थो त हिन वक़्त ताईं साइंसदान सॼी दुनिया जा अञा हिन ते न पहुता आहिनि त हीअ आहे कहिड़ी भला ऐं हिन खे कंट्रोल कीअं कजे। पर हिन वक़्त ताईं जेके सिम्टम्स आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असेस कजे त मिसाल सखर जे क्वारंटाइन सेंटर में जेकॾहिं 300 माण्हू था अचनि त ऑलमोस्ट समूरा या समूरा जेके आहिनि से हेल्दी थी था वञनि। उन जे अगेंस्ट में इन्हनि साॻियनि माण्हुनि जो जॾहिं कुंभ में तजियो थो कजे, जॾहिं माना न्यूयॉर्क में तजियो थो कजे, जॾहिं जेको आहे सो इन में इटलीअ में या इंग्लैंड में तजियो थो कजे त उते हुननि जे फैटलिटीअ जो रेट मरण जो रेशो सिंध जे निस्बत में वधीक आहे। इन जो मतिलबु इहो आहे त सिंध जे अंदरि या घर मुल्कनि जे अंदरि शायदि इन जो असरु अहिड़ो नथो थिए। हालांकि इहा अञा ताईं ॻाल्हि साबित साइंसी तौर ते न थी आहे। पर मिसाल ऑस्ट्रेलिया में बि माण्हू मुआ आहिनि, पर ऑस्ट्रेलिया में मरंदड़नि जो तइदादु, सऊदी अरब में मरंदड़नि जो तइदादु, इसराइल में मरंदड़नि जो तइदादु, पाकिस्तान में मरंदड़नि जो तइदादु इटलीअ खां, इंग्लैंड खां, अमेरिका खां ऐं स्पेन खां घटि आहे। तंहिंजे करे यकीननि मां जेको असेस थो कयां रिज़ल्ट खे त उन मां थोरो अंदेशो इहो थिए थो त गर्मी ऐं सर्दीअ जो बि शायदि को हिननि शयुनि सां तालुक़ु हाणे पहिरीं ॻाल्हि खे वठूं था। असुल में जेको तव्हां चओ था त पंहिंजो जेको आहे वायरस जेके आहिनि उहे ग्लोबल न रहिया आहिनि, पुराणे दौर में जेके आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे न, जीअं मूं चयो त कम्युनिकेशन जा ज़रिया एॾा तेज़ न हुया, तॾहिं दुनिया एॾी कंढियल बि न हुई। तॾहिं जेको कैरियर जो तस्वर आहे, मिसाल तौरु वुहान खां या चीन मां रोज़ 7 फ्लाइटूं निकिरनि थियूं, दुनिया जे मुख़्तलिफ़ मर्कज़नि में वञनि थियूं। सही। ऐं उनमें हज़ारे माण्हू हुजण त लखनि जो तइदादु खपे, पर न त हज़ारनि जो डिॼी चऊं त हज़ारे माण्हू चीन खां में आया, दाख़िल थिया पिए ऐं चीन खां ॿाहिरि विया पिए रोज़ जे बुनियाद ते। अॻे दुनिया जो ईअं कम्युनिकेशन जो तस्वुरु न हुयो जीअं हाणे अॼु जी दुनिया जेका आहे हिक ॿिए सां कम्युनिकेट करे थी पई, हिक ॿिए ते आउटरीच एॾी आसान थी वई आहे। तंहिंजे लाइ जेको तस्वुरु हुयो अॻे, जेको कैरियर आहे, उहो कैरियर अॻे ग्लोबली ट्रेवल न कंदो हुयो। अॼु हिकु जाइ जो माण्हू थोरे या घणे तादाद में समूरनि जॻहियुनि तां दुनिया जे समूरनि इलाइक़नि में फ्लाइट्स वञनि थियूं। सही था चओ। तंहिंजे लाइ जेको कैरियर आहे उहो सॼी दुनिया में रोज़ जे बुनियाद ते उहो थिए थो न। मिसाल तौरु चीन मां रोज़ जेकॾहिं हज़ारे माण्हू सॼी दुनिया में फैलिजनि था त उनजो मतिलबु इहो आहे त इहो जेको वायरस चीन मां थियो त उहो उन जे दुनिया में रोज़ जे बुनियाद ते फैलिजण जा चांसिस वधी विया। सही। उनजी भेट में अॻे जेकॾहिं स्पेनिश फ्लू जे वक़्त में स्पेन मां रोज़ माण्हू हज़ारनि जी तादाद में हिंदुस्तान में या यूरोप जे ॿियनि इलाइक़नि में या अफ्रीका में या जेको आहे पंहिंजो चाइना में रोज़ जे एॾी ट्रेवलिंग न हुई जो रोज़ माण्हू हज़ारे वञनि ऐं हज़ारे अचनि। या प्लेग जो जीअं तव्हां मिसाल ॾिनो त हिकिड़ो त पुराणनि जेके बि इहे मिसाल आहिनि उन्हनि में हिकिड़ो त फ़र्क़ु मूंखे इहो महसूसु थिए थो पियो त उहो बिल्कुलु आहे, छाकाणि हीअ जेका वर्ल्ड आहे उनमें तेज़ थी वियूं आहिनि शयूं, कम्युनिकेशन तेज़ थी वई आहे, अचु वञ जा जेके पंहिंजो उहे आहिनि पंहिंजो ज़रिया आहिनि उहे तेज़ थी विया आहिनि। तंहिंजे करे माण्हुनि जी आउटरीच वधी वई आहे, तेज़ थी वई आहे माण्हुनि जी आउटरीच। तंहिंजे लाइ शयुनि जो ग्लोबल थियण में हिकिड़ो जेको वॾो कैरेक्टरिस्टिक आहे अॼु जी दुनिया जो, जंहिंजा फ़ाइदा अनेक आहिनि, उनजो हिकिड़ो नुक़सानु इहो बि आहे त असांजूं बीमारियूं बि ग्लोबलाइज़ थियण में हाणे उहो नथियूं वठनि। हा, पर हिकिड़ी ॻाल्हि फैज़ साहिबु तमामु इम्पॉर्टेंट आहे, उहो जेको जानो जर्मन वारो ड्रामो आहे, हिन जेको कम्युनिकेशन जी जेका तेज़ी आहे उन जा ॿिया फ़ाइदा पंहिंजा हिते, पर हिकिड़ो नुक़सानु इहो बि आहे त मिसाल माण्हू ॾिसनि था त बाबा अमेरिका में मिसाल न्यूयॉर्क में 2000 माण्हू मरी विया, त हिते असां वटि जेके फेसबुक ते हमराह वेठा आहिनि माना उहे था चवनि वारो कयो पिण सां जेको आहे सो घुटकी वुहान थी वियो, वारो कयो जेको आहे मोरो वुहान थी वियो, वारो कयो नवाब शाह में 3 इहो थी विया। मां रुगो हिकिड़ो सुवाल माना उहो जेको पाण कामरेड चवंदा त मास्को में थधि पई आहे त हिते जेको आहे सो कोट पाए वेठा। हाणे मां इहो चवां त बाबा अमेरिका हलो वरी न्यूयॉर्क में जेके माण्हू मरनि था, मिसाल उते 60 साल त उमिरि जी का पोड़ो थियणु आहे कनि। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं गोरबाचोफ जेको आहे सो थियो हो, पंहिंजो रूस जो सदर थियो हो, तॾहिं मां सम्झां थो त गोरबाचोफ जी उमिरि 57 सालनि खां मथे ई, पर हुननि चयो त रूस जो नौजवान सदर, यंगेस्ट सदर। त
त उते जॾहिं ईअं त हाणे सऊदी अरब जा बादशाह जेके आहिनि खख थी जेको आहे जॾहिं पंहिंजो हीअं था कनि पोइ त पग मिले ठीकु आहे मां जेका अर्ज़ु थो कयां त उते जेको अमेरिका में या न्यूयॉर्क में माण्हू मुआ आहिनि त छाकाणि त उते माण्हुनि जी जेका एवरेज लाइफ आहे 60 सालनि खां मथे जी आहे असां वटि 60 सालनि ते त तमामु घटि माण्हू था मतिलबु केतिरी पॉपुलेशन 60 सालनि ताईं पहुचे थी असांजे माण्हुनि जी जेका एवरेज जेको आहे ज़िंदगी हा उहा जेका असां 60 सालनि खां घटिजी आहे उते बटरन रसल 92 सालनि खां पोइ थो मरे साईं ॿिया जेके उतां जा पाण वटि बि जोए साहिब जो मिसाल आहे पंहिंजो असां वटि जोए साहिबु अकेलो थियो आहे अकेलो पली जो साहिबु इहे सभु उहे माण्हू आहिनि जेके 80 खे बि कोन पहुता पर मां जेका ॻाल्हि कयां थो त यूरोप जे अंदरि छाकाणि त उते 2 नंबर शयूं न आहिनि उते सिहत जे उसूलनि जो ख़्यालु रखियो थो वञे तंहिंजे करे उते माण्हुनि जी लाइफ जेकी आहे एक्सपेक्टेंसी आहे सा वधीक आहे नंबर ॿियो त उते जेके मरंदड़ माण्हुनि जो तइदादु आहे उन में मेजॉरिटी उन्हनि माण्हुनि जा जेके नर्सिंग होम्स में आहिनि जेका अगरि तव्हां ॻाल्हि पई कई मेजॉरिटी न पर हिकिड़ो 1/3 या सुठो क्वांटम भला जेकॾहिं रेशो जे हिसाब सां चइजे त पोड़नि जे भेट में अच्छा उन जे अगेंस्ट में हिते असां वटि जेका पॉपुलेशन जो घणो तइदादु आहे उहो नौजवाननि जो आहे नंबर जेका टी ॻाल्हि मां जेका सखर जो मिसाल ॾिनो त सखर जे क्वारंटाइन में मिसाल जेकॾहिं 700 माण्हू रखिया विया त उहे 15 ॾींहंनि खां पोइ उहे ऑलमोस्ट 98% माण्हू उतां जा मुकमिल तरह सां सिहतयाब थी विया आहिनि इन जो मतिलबु इहो आहे त शायदि को गर्मीअ जे करे बि इहो थिए थो वरी ॿियो जेको मूं मिसाल तव्हां चओ था त क्वारंटाइन सेंटर्स जेके ठहिनि हुन में एयर कंडीशन न हुजे न मां इहो नथो चवां मां इहो थो चवां त गर्मीअ जो बि हिन ते को शायदि इफेक्ट हुजे मिसाल तौर ते इसराइल में माण्हुनि जो मरंदड़नि जो तइदादु वरी तव्हां छॾियो इटलीअ जो मिसाल वठो इटलीअ जो जेको नादरन पार्ट आहे जंहिंमें मेलान आहे ॿिया हिन जा शहर आहिनि उते माण्हुनि जो तइदादु हींअर बि तव्हां गूगल में वञी उते सर्च कयो त इटलीअ जे जेको पंहिंजो क्वारंटाइन रीजन्स आहिनि उहे उन जा उतरिया इलाइक़ा आहिनि ओरिया इलाइक़ा जेके साउदरन आहिनि जेके समुंड जे किनारनि सां आहिनि उते जेको आहे सो तमामु घटि जेको आहे सो हिन इफेक्ट कयो आहे त इन जो मतिलबु इहो आहे त अॻिते हले अची ॿी जेका अहम ॻाल्हि जेका मां पंहिंजे हिन दलील जे हिन में बैकिंग में ॾींदुसि उहा इहा एफ आई आर सां त मिसाल तौर ते त तव्हां एग्रीकल्चर सां तव्हांजो तालुक़ु आहे सिंध जे अंदरि केलो थो थिए पर उहो घोटकीअ खां परते पंजाब में नथो थिए वरी जेको ट्रॉप हिन जो समुंड जे किनारे वारो जेको इलाइक़ो आहे इन में मिसाल जेको पान थिए थो या जेको पपीतो थिए थो उहो जेको आहे उत्तर सिंध में नथो थिए जेको आहे हिते पंहिंजो हू पंहिंजो आहे अहिड़े क़िस्म जूं जेके मूंखे नालो ज़हन में अची वियो इहो खजी वांगुरु वण थिए थो मथे जंहिंमें हो थिए थो हा पपीतो साईं न पंहिंजो अच्छा हाणे इहे शयूं जेके आहिनि से हिते थियूं थियनि पर उन अच्छा वरी तव्हां एग्रीकल्चर जे ॿाहिरनि खां पुछंदो चवंदासीं बाबा केलो बदीन ऐं ठटे जो केलो हूंदो उहो वधीक मिठो थो थिए छाकाणि त हुनखे मॉइस्चर वधीक थो मिले उनजे भेट में जेको नौशहर ऐं ख़ैरपुर जो केलो आहे ओतिरो मिठो नथो थिए पर तव्हांखे इहा ख़बर हूंदी त लाहौर जे अंदरि केलो न थींदो आहे उतां सॼो सिंध मां वेंदो आहे हाणे लाहौर जे अंदरि छाकाणि त लैंडस्केप जेतोणीकि हिकु जहिड़ो ई आहे पर उनजे बावजूदि समूरनि फसुलनि खे हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी टेम्परेचर हिकिड़े ख़ासि क़िस्म जो एटमॉस्फेरिक मॉइस्चर थो थिए उन में प्रेशर थो थिए उन में ॿी शयूं थी थियनि उहे सभु भला सिंध में ईअं छो आहे तव्हां जेकॾहिं एग्रीकल्चर जेके शागिर्द खां पुछंदो त सिंध जे एग्रीकल्चर जा 7 रीजन्स आहिनि जंहिंमें हिकिड़ो कॉटन जो रीजन आहे हिकिड़ो वीट जो रीजन आहे यानी हिकिड़े कपनि जो इलाइक़ो आहे हिकिड़ो कणिक जो इलाइक़ो आहे हिकिड़ो कमंद जो इलाइक़ो आहे ईअं मिर्चनि जो जेको इलाइक़ो आहे सो कुनरी आहे झुॾो आहे इहे जेके आहिनि से विच वारो जेको इलाइक़ो आहे जेको सहरा जे ऐं सिंध जी जेका बैराजी ज़मीन आहे उनजे विच वारो आहे त जॾहिं एग्रीकल्चर खे ॿूटनि खे उभरण जे लाइ हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो माहौल थो खपे त यकीननि जेके उन जा वायरस आहिनि जीत आहिनि उनखे बि हिकिड़ो ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न हिकिड़ी ॻाल्हि हाणे अॼु जॾहिं पाण ॻाल्हायूं था जीअं तव्हां चओ त वायरस अॻे ग्लोबलाइज़ न रहिया आहिनि पर हीउ ग्लोबलाइज़ थियो आहे दुनिया जो ऑलमोस्ट को इलाइक़ो हुजे किथे घटि या वधि ऐं घटि ऐं वधि जे बारे में बि पाण ॻाल्हाए सघूं था त उनजा सबब छा आहिनि मिसाल तौरु अॼु न्यूयॉर्क जे अंदरि जेको आहे कल्ह उतां जो जेको आहे गवर्नर चयो त भई 2 हफ़्तनि खां जेका असांजो रेशो वधंदड़ हुयो हाणे असां उहो डाउनवर्ड हूंदे असां पंहिंजो स्लोप ते आया आहियूं हाणे ईअं इटली ऐं स्पेन जे अंदरि बि जेको आहे उहो चयो पियो वञे पर चयो उन लाइ पियो वञे त हिकिड़ा माण्हुनि खे चवंदा त इहो जेको आहे उन्हनि जेका आहे लॉकडाउन्स कया उनजो नतीजो आहे ॿिया माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे जेको तव्हां चओ था त टेम्परेचर में जीअं तब्दीलियूं अचनि थियूं पोइ उहो थिए थो मां वक़फ़ो वठंदो वक़फ़े खां पोइ मोटी अची हिन गुफ़्तगू खे ॿुधायूं था त दुनिया जे अंदरि चाइना जो ऐं पंहिंजो अमेरिका जो या दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेको हिन जो फैलाव थियो आहे इहो ग्लोबल फिनोमिना थियण हिन जो
उन जे पुठियां कहिड़ा रीज़न आहिनि, उन जे बारे में तव्हांजी ख़्यालु छा आहे, उन ते मां ज़रूरु तव्हां सां ॻाल्हाईंदुमि। नाज़रीन, वठो त वक़फ़ो, वापसि अची मंज़ूर सोलंकी साहिब सां गुफ़्तगू जारी रखंदे सां गॾु। वेलकम बैक गांधी अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे कोरोना वायरस जे हवाले सां। सिंध जो नामियारो अदीब ऐं सिंध जो बलोड़ शाइर मंज़ूर सोलंकी साहिब सां गॾु आहिनि ऐं उन हवाले सां जेका दुनिया जे अंदरि कोरोना जे बारे में हेल ताईं जेके लिखियो वियो आहे या जेके कंस्पायरेसी थीरीज़ पेश थी कयूं वियूं आहिनि ऐं उनखां अलावा जेको सिंध जे अंदरि ऐं बरेसगे जे अंदरि जेको फोक विज़डम आहे, उन हवाले सां असां मुख़्तलिफ़ जेको आहे हिन पासनि ते असांजी कचहरी हली पए। अचो त उन कचहरी खां अॻिते वधायूं। जी मंज़ूर साहिब, मूं कयो त अच्छा, उन खां सवाइ फैज़ साहिब हिकिड़ी जेका तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उहा आहे त मूं पे सवाल कयो त ग्लोबल ही थियो आहे न, जीअं तव्हां चओ त ॿिया ग्लोबल न थिया, हे ग्लोबल थियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ग्लोबल थियो आहे। उन में मां नंढिड़ो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। उनजो सबबु छा थो थिए? इहो यकीनन ज़ाहिर आहे त हिकिड़ो वायरस आहे, मैन मेड आहे या नेचुरल आहे, पर हिकिड़ो वायरस आहे। मुंहिंजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे त इन जो असरु जेको आहे सो वेरी करे थो। जीअं पंहिंजो मिसाल जिन जिन इलाइक़नि में दुनिया जी हिननि में जिन में सख़्तु इन मुतासिर कयो आहे माण्हुनि खे, उतां जो जेकॾहिं तव्हां टेम्परेचर ॾिसंदो त उहो 0 खां वठी करे हींअर को 12 ते 15 ते पहुतो आहे, न त अदरवाइज़ जिन ॾींहंनि में हू तमामु मोतमार हो उन्हनि ॾींहंनि में हुननि जो टेम्परेचर माना 10 खां घटि हुयो। हाणे 10 खां घटि वारो जेको हूंदो आहे असां वटि नॉर्मली 7 जेके सियारे जा पारा पवंदा आहिनि उनखे छॾे करे बाक़ी ॿियो जेको हूंदो आहे उन में ॾींहं जो टेम्परेचर 10 हूंदो आहे। त हिन में हिकिड़ी ॻाल्हि कॉमन आहे त हिन वधीक असरु दुनिया जे उन्हनि मुल्कनि ते कयो आहे जिन मुल्कनि जो टेम्परेचर माना घटि आहे या जिन मुल्कनि में थधि वधीक आहे। उन जे अगेंस्ट में मुंहिंजो जेको अर्ज़ु हो त मिसाल इसराइल में, मिसाल हिन में फ़लस्तीन में, तव्हांजे सऊदीअ में, इवन पाकिस्तान जे अंदरि, इंडिया जे अंदरि, इवन ऑस्ट्रेलिया जो उहो इलाइक़ो जेको थधो आहे उन में वधीक हुन असरु कयो आहे। ॿियो जेको गरम पासो आहे उन ते हुन घटि असरु कयो आहे। त मां खे इहा का साइंटिफिक हुनजी मुंहिंजी असेसमेंट न आहे, पर हिन वक़्त ताईं हा, पर जेको असां मीटर ठाहियो आहे उन मीटर में इहो शयूं नज़र अचनि थियूं त बाबा गर्मीअ जे करे हीअ मिसाल। हाणे उन खां पोइ ॿियो जेको बुनियादु आहे फयाज़ साहिबु, उहो माण्हूअ जे जेका ग़िज़ा आहे उन जो बि आहे ऐं माण्हूअ जी जेका इम्यूनिटी पावर आहे उन ते बि आहे। मिसाल तौरु यूरोप में ऐं अमेरिका में जेको मलेरिया ते कंट्रोल आहे, ॿियनि बीमारियुनि ते कंट्रोल आहे, उहो घटि में घटि 30-40 साल पुराणो आहे। नतीजे तौर ते केतिरी उतां जी पॉपुलेशन अहिड़ी आहे जिन जे जिस्म जे अंदरि मलेरिया जा या इहे जेके असां वटि बीमारियूं जेके आहिनि ऐं उन्हनि जा जेके टुका ऐं उन्हनि जो जेको पंहिंजो एंटीबायोटिक्स उन्हनि जो जेके असां खाधियूं उहे असांजे जिस्म जे अंदरि ऐं असांजे मुदाफ़ती निज़ाम जे अंदरि उन्हनि जी प्रेज़ेंस आहे, उन्हनि जी मौजूदगी आहे उन जे अॻे। अच्छा, नतीजे तौर ते हल्को ट्रम्प साहब पाण चयो, अमरीकी सदर जे ज़ाहिर उनखे कुझु साइंसदाननि ई चयो हूंदो त हुन चयो त क्लोरोक्विन जेका आहे उहा इन जे लाइ जेका आहे मलेरिया जी दवा उहा इन जे लाइ बहितर आहे ऐं उन जो सबबु इहो। अच्छा, वरी तव्हांखे इहो बि यादि हूंदो त क्लोरोक्विन हुते ठहे कान थी। हाणे बीमारी कोन्हे त दवा ठहणु बंदि थी वई असां वटि, छाकाणि त उहा बीमारी अञा मौजूदु आहे। तंहिंजे करे असां वटि जेको आहे हिंदुस्तान खे चयो, हिंदुस्तान वरी चयो त असां जेको आहे उन ॾींदासीं पूरे हिंदुस्तान खे ट्रम्प पाण हा। हाणे हिकिड़ो त इहो आहे। ॿियो साॻे तरीक़े सां असां टीबीअ जी बीमारी आहे, टीबीअ ते हुननि केतिरो वक़्तु अॻु में कंट्रोल कयो आहे। ॿ शयूं इहे। टी शइ जेका आहे उहा माण्हूअ जे जेका ग़िज़ा जी आहे उहा घणो मैटर थी करे। मिसाल तौर ते त यूरोप जे अंदरि माण्हू 70 खां 80% उहे आहिनि जेके फास्ट फूड खाइनि था या जेके होटलिंग जो खाधो खाइनि था या जेके फ्रोज़न फूड खाइनि था। उन जे अगेंस्ट में असांजो माण्हू जेका मानी खाए थो, मिसाल तौर ते त जेका भाॼी खाए, सब्ज़ी खाए थो, जेको गोश्त खाए थो, इवन जेको असीं अनाज खाऊं था, मानी खाऊं था, त उहा मानी बि असां वटि ॼण त एॾे एनर्जीअ वारी आहे ऐं एॾी जेको आहे सो बिट नेचुरल आहे जो उन जे करे उहो असांजो खाधो जेको आहे सो असांजो वधीक पियो कते। उते खीर खां वठी करे तमामु सभु शयूं ऑलमोस्ट या प्रोसेस्ड मतिलबु असां ऑर्गेनिक फूड जे वधीक वेझो आहियूं। ऐं जेको यूरोप